सखर में सिंधुअ जे सोणनि किनारनि ते साइबेरिया जे परदेसी पखियुनि जा वलर तफ़रीह लाइ ईंदड़ माण्हुनि जे निगाहुनि जो मर्कज़ बणियल आहिनि। लबे मेराण पार्क ते घुमण लाइ ईंदड़ माण्हू परदेसी पखियुनि जे वलरनि जे मधुर आवाज़नि ऐं दरिया मथां कतारनि में उॾाम ॾिसी इंतिहाई घणो ख़ुशि थियनि था। हिक तरफ़ पखियुनि जे शिकार लाइ शिकारी हथियार खणी जूए में घुमंदा नज़र अचनि था, त उते वरी असांखे पखियुनि सां प्यार कंदड़ माण्हुनि जो शौक़ बि नज़र अचे थो। पर असां हिते ईंदा रहंदा आहियूं लबे मैदान ते घुमण जे लाइ। कंहिं कंहिं पखी जो नज़ारो फर्स्ट क्लास आहे ऐं असांखे मिड़ई मोहबत बि थींदी आहे इन्हनि सां ऐं असांखे शौक़ु बि आहे, असांखे वणंदा बि आहिनि, सुठा बि लॻंदा आहिनि। ऐं ॿियो वरी इहे जेके पखी आहिनि साम्हूं बीठा आहिनि, इहे पखी इहे साइबेरियन पखी आहिनि। सर इहे कंहिं दौर में साइबेरिया खां ईंदा हुआ, हाणे त इहे ॿिरी ढिटाई थी वई आहे, छो त इन्हनि खे हिते खाधो पीतो रिहाइश मिले थी, खुराक बि मिले, इहे हिते रहनि था पिया। इन्हनि खे जेको आहे हाणे हिते इहो मौसम सूट करे वियो आहे ऐं ॾाढो दिलकश नज़ारो थी पियो आहे। असांजे दरिया में नज़ारो जेको बहितरीनु थी वियो आहे। जेकॾहिं अचूं था घुमण फिरण जे लाइ, माण्हू ॿिया बि टूरिस्ट हिते अचनि था पिया सखर में घुमण फिरण जे लाइ, उन्हनि खे तमामु दिलचस्प हिकिड़ो मंज़र थो मिले हिते घुमण ॾिसण जे लाइ। रोज़ानो केतिरा ई माण्हू सखर में सिंधुअ किनारे पहुची परदेसी पखियुनि खे खाधो खाराइनि था। दिल खुश होता है, दिल को सुकून मिलता है बहुत ज़्यादा। इनको देखकर, इनको खिलाकर अल्लाह ताला की रज़ा हासिल करने के लिए, सवाब के लिए। और आप देखें कितना खूबसूरत लगता है कि ये सारे एकदम से इकट्ठे होकर आ जाते हैं और अपनी आवाज़ में चहचहाते हैं। बहुत दिल को सुकून मिलता है। मैं हर एक दिन छोड़ के एक दिन तकरीबन यहाँ पर आता रहता हूँ। कितने वक्त से आ रहे हैं आप? मुझे तकरीबन साल हो गया। अच्छा, पहले आप यहाँ घूमने आए थे तो किसी को देखा था या खुद ही ख्याल आया? मैं ऐसे ही एक दिन चक्कर लगा रहा था तो कुछ लोग यहाँ पर खिला रहे थे। अच्छा, तो उनकी देखा देखी मैंने भी आना शुरू कर दिया यहाँ पर। तो आपको यहाँ पर कौन सी चीज़ अट्रैक्ट करती है जिसकी वजह से आप आते सबसे हैं? पहले तो ये दरिया किनारा और ये दरिया, उसके बाद ये परिंदे हैं, बहुत सारे और भी बहुत सारी चीज़ें यहाँ पर, गिलहरियाँ हैं, बहुत सारी चीज़ें जिसकी वजह से यहाँ पर आने का दिल चाहता है बार बार। ऐं जंहिं वक़्तु पखियुनि खे खाधो खाराइण लाइ ॾांहुं उछलायो वञे थो, उन ई महिल पखी वॾे अंग में गॾु थी खाधे तरफ़ अचनि था। हज़ारनि जी तादाद में पखियुनि जी गॾियल उॾाम ऐं खाधो खाइण वारा मंज़र इंतिहाई मन मोहींदड़ हुजनि था। हज़ारें पखी गॾिजी खाधो खाराईंदड़ माण्हुनि जे बिल्कुलु वेझो उॾाम कनि था ऐं हू उॾाम कंदे सुञाणे वठनि था त नज़र ईंदड़ माण्हू शिकारी न पर पखियुनि सां मुहबत कंदड़ आहे। जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।